कोलकाता में रुपए बर प्यारा। अरे बा कोलकाता गंजन पर रुपए बर पे वारा कोने वो दौर थोड़ा ही आ रुपए वाला मिलता है छो ना। अरे चरिया तो ना हो परे थियो तमा कनडा बाहर भी हुशार घड़े रुपए घड़े वाला बाबा 50 रुपयो 100 रुपयो 80 रुपयो 120 रुपया 150 रुपयो वठणी तो वठो न तो हलियो सेकरेन ते ना है बेत सही नहीं ना। है केमिकल बाबा परे थियो तमा के कुल्फी खाइणी ना है सेकरी ना है छा भला सही अरे थी आंदा बिना सुबह से आने पैसा कढियो अरे बी 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 ओ गरम आहे डी वसी न पोए मी आहे तुंहिंजी कुल्फी इहा की सुबह जो निकरूं था सेठ को माल खणूं था गली गली रुलूं था तो जड़े अची लूसी लांतीर जे पेड़ चढ़ूं था गली गली तो तू घुमी तो नंढड़े ॿारनि के फुरी थो पैसा कमाई थो छड़ो सेकरी हलाई थो बाबा कुल्फी आहे असल नंढे ॿारनि के न पर वॾनि के फुरूं था गली गली रुलूं था तो जड़े के कोहूं था ऐं शाम जो तारीख़ पंहिंजी खरो कयूं था थधो थी थधो ओ कुल्फी ॾेखार न हा मां नंढड़ो ॿार जो करी थो मूंसां तकरार कुल्फी आहे भली मुंहिंजा यार चॉकलेटी थी चोकबार खाईंदे त ईंदे बार बार अड़े थोरो थी होशियार थोरो थी होशियार तूं या कुल्फी मूंखे ॾेखार थी न पोवां मां बीमार अड़े आहियां सफ़ा असुल सफ़ा मां बि ईअं समझो लूची नंढड़ो ॿार बिले वांगुर न ॾियार कुल्फी आहे तयार पैसा त ॾेखार हा ही वठ मुंहिंजा यार कुल्फी हाँ बाबा ॾियाई तो सफ़ा मरे थो अरे कुल्फी बकरी वांगुर चरे थो हा अड़े मां जहिड़ो गिराक न मिलंदई चरिया हिकु हंधि ते सॼी पेटी खे अड़े माण्हू आहीं या बिला पैसा कराने ढिला त मां अॻिते हलां अरे अञा मां खायां पेट पंहिंजो भरिया पैसनि खे पोइ ॾिसूं था चङो हाणे मां हलाए थो अरे बी चङो कीअं हले थो हिते पैसा त ॾे न अरे इहा मस्करी कई मन एथू पूरा को डायलॉगबाजी करे वई हो बिलो आ सिलो आ ईअं भला बिलो आहे पैसा हुजण में तो वठ चाहिए सेकंड कुल्फी खावां न बाबा न रोज़गार में मस्करी बस्करी न हलंदो आहे अरे पैसा त ॾे न चङो मां हलाए थो अरे कीअं वेंदे बाबा पैसा ॾींदे त पोइ वेंदे न ईअं कीअं वेंदे कुल्फियूं जो खाधा थी अरे बाबा हलाए थो अरे वञ सुबुह सां बि हिकिड़ा लांतीर लॻी विया पिटाए विया वरी हे बि कुल्फियूं खाधी वञे थो मां काथे छॾांसि थो साइकिल भले बीठो हुजे